इहो त सवाब जो कम आ, नेकी जो कम आ। अचो अचो मां तव्हांखे रोड ना 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 दे तकड़ा छा पूरो गवर्नमेंट तो बियो को कचरी करियो को मार को करियो रोड एतिरो टाइम ना आहे, मां बस जे इंतजार में बीठी आहियां ऐं मुंहिंजे हस्बैंड ने देर कई आहे। यो हस्बैंड छाए यो रेडियो और बैंड आ या बियो हां हस्बैंड मतलब मुंहिंजो घर वारो। तो इए चओ न त मुंहिंजो मुड़ुस हां मुंहिंजो मुड़ुस जो मां रोड क्रॉस तव्हांजो मुड़ुस जीअरो किथे आयो तव्हां? हां हिते बीठी आहियां। अरे माशाअल्लाह माशाअल्लाह आऊं ॾिसी त नथो सघां पर महसूस पियो करियां तव्हां केॾा त सुहिणा दिलचस्प आहियो। अच्छा तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो आहे घोड़ा मिस्टर मिर्चू। मिर्चू तव्हां पैदाइशी कंदा आहियो या हाणे हाणे थिया आहियो? न इहा वॾी कहाणी आहे। मतलब असल में ये थियो जो आऊं पंहिंजे पाड़े में वॾो शरारती चोर हूंदो हुअसि। हिकिड़ो चकर मूं खीयन दास जे दुकान में चोरी कई। उन हीअं कयो मूंखे यकदमि जीअं न पकड़ाए न छोकिरनि खां पोइ दुकान मां एलपी खणी मुंहिंजी अखियुनि में विझी छॾियऊं। उन ॾींहं खां पोइ अॼु ताईं मूंखे अंगूठो बि नज़र कोन थो अचे। ॾाढो अफ़सोस थियो मूंखे तव्हांजी कहाणी ॿुधी मिर्चू। हलो मुंहिंजी गाॾी जो टाइम थी वियो। ये तव्हां हथ मुंहिंजे ॿाहण में विधो आहे। अरे थोरी देरि बीहो कचहरी करियूं मूंखे मुंहिंजे हथ में वज़न आहे ऐं ॿियो त मुंहिंजे घर वारे बि देरि कई आहे ऐं हिकिड़ो तव्हांजे मुंहिंजे मथे में लॻायो। अरे वज़न किथे वज़न मूंखे ॾे तव्हांजा त सभु वज़न आऊं सॼी ज़िंदगी खणण लाइ तयारु आहियां। किथे आहे वज़न? हा किथे कंध में विझ मूंखे। अरे अंधो आहियां। हा सही 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 वज़न त थोरो आहे इलाही घटि आहे वज़न। तूं ई चल तव्हां किथां जा आहियो? मां त इते ई आसपास जे इलाइक़े में रहंदी आहियां पर तव्हां किथां जा आहियो? असल में आऊं बि इते ई तव्हांजे पाड़े जो हिकिड़ो रोल छोकिरो आहियां। मतलब त गरीब आहियां अंधो आहियां मूंखे केरु सहारो कोन थो ॾे। पर रहो किथे था इहो थी पुछां मैं रोड क्रॉस जो कयो पिया। इहा ॻाल्हि तोखे सम्झ कोन ईंदी तूं हल त तोखे मच्छी पलो आऊं नथो खाराए सघां। किथे जो आऊं आहियां सफ़ा भींगियो सुञो। सभी बेरोजगार है सारे गाड़ी कहाँ से लाऊं जिसमें जाना तुझको बिठाऊं। गरीब मानू आयूं जमी पैसे कहाँ से लाऊं। मछली पल्ला खिलाऊं लेकिन पैसे कहाँ से लाऊं। कुछ भी करूं मैं ना जानूं पिंजर मुझे घुमाऊं। वीवो गाड़ी नाए भले मोटर से कली लाऊं। कसम सम के भूख लगिया मछली पल्ला खिलाऊं। कसम सम के भूख लगिया मछली पल्ला खिलाऊं। हम सिंध में रहने वाले सभी बेरोजगार हैं सारे। वो गाड़ी कहाँ से लाऊं जिसमें जाना तुझको बिठाऊं। मेहमान नवाजी अब तो है रुको मारा मारी। महंगाई ने चिल भजिया मजदूर रोए हारी नारी। मेहमान नवाजी आगे भी आए अखिन सोनू मार बिटिया। महंगाई पूंजी चिल भजिया बाकी दुनिया को खेंदे बिटिया। ताकत मुझे खिलाओ भली पैसे कहाँ से मिलाऊं। मछली पल्ला खिलाऊं लेकिन पैसे कहाँ से लाऊं। वो गाड़ी कहाँ से लाऊं जिसमें जाना तुझको बिठाऊं। वीवो गाड़ी नाए भले मोटर से कली लाऊं।
उन्हें खाना खिलाऊं, रेशम गली में शॉपिंग कराऊं, सोने का हार तुझे दिलाऊं। गली होटल को तुम छोड़ो, कहीं भी मुझे खाना खिलाओ, मछली कला मंगाए तो दाल रोटी बस मुझे खिलाओ। प्रोग्राम ऐसा खाऊं, तुम पैसे कहाँ से लाऊं? कसम सामों की भूख लगी हो, मछली कला खिलाओ। भी वो गाड़ी कहाँ से लाऊं, जिसमें जाना तुझको बिठाऊं? रीवो गाड़ी नाए भले मोटर से कल लाओ। सफर करो, बिस्कुल को हुक्म करो, मेमन पे एतबार करो, बस बिस्कुल को हुक्म करो। भलाई ग्रेवी से खुलेगी रज़ा, तुम्हें मन शॉपिंग करो, दूर ढकी तुम बनी खपाओ, रज़ा तुम्हें मन शॉपिंग करो। आईफोन दिलाओ मुझे, पैसे कहाँ से मिलाओ? पीछे सदी घुमाओ, लेकिन पैसे कहाँ से लाऊं? हम सिर्फ में रहने वाले सभी बेरोजगार हैं सारे, वो गाड़ी कहाँ से लाऊं?